ठट्टो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर बाबू खुश ठट्टो जुंगशा इलाइक़े कोहिस्तानी पट्टी में बासर लैंड माफिया तोड़े कंपनी इंतजामिया पारां ताक़त जे ज़ोर ते मक़ामी माण्हुनि जी ज़मीननि ते गैर क़ानूनी कब्ज़ा करे अॾावतूं करण समेत ज़मीननि खे वॾा बंदगरीन मशीननि ज़रिए लॻराए मक़ामी रहवासियुनि जा रस्ता ऐं लंघ बंदि करण समेत जुंगशा इलाइक़े क़दीमी दरगाह हज़रत अमीर शाह जिलानी जी चोरी वारी राय बरसात लाइ नाला बंदि करण ख़िलाफ़ मुतासिर रहवासियुनि तोड़े दरगाह जे ख़िदमतगारनि ऐं ज़ाइरीन पारां कयल एहतजाजनि जो नोटिस नेट ज़िले इंतजामिया ठट्टो वठी छॾियो। डीसी ठट्टो जे हुकुम ते मुख्तियार कार ठट्टो पंहिंजी टीम समेत दरगाह अमीर शाह जिलानी ते पहुची दरगाह खे पहुतल नुक़सान जो जाइज़ो वठण बाद बंदि थियल रस्तनि तोड़े बरसाती नालनि जो जाइज़ो वठी उते गैर क़ानूनी तौरु कमु कंदड़ गरीन मशीननि जो कमु बंदि कराए मशीननि खे दरगाह खां हटाए छॾियो आहे। उन मौक़े ते मुख्तियार कार ठट्टो चयो त कोहिस्तानी पट्टीअ जे सरकारी ज़मीननि ते कंहिंखे बि कब्ज़ो करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। हिन अमल में जेकी बि मुलविस हूंदा उन्हनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे मक़ामी रहवासियुनि खे पंहिंजा हक़ ॾियारे बंदि थियल संदन रस्ता बहाल कराए दरगाह खे पहुतल नुक़सान जो बि अज़ालो करायो वेंदो। उन मौक़े ते दरगाह ते मौजूदु केतिरनि ई ज़ाइरीन दाहींदे